औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1 जे तरफा हेड मास्टर सलीमा मकसूमरो ऐं सब्जेक्ट इनायतुल्लाह शरीफ़ जे तरफा मां सभिनी दोस्तनि खे ख़ुशामदीद। प्यारा ॿारो, कल असां फिज़िकल क्वांटिटीज़ पढ़ियासीं, ठीक आहे पुट। हाणे असां अॻिते पढ़ंदासीं त फिज़िकल क्वांटिटीज़ जूं ॿ टाइप्स हूंदियूं आहिनि ऐं ॿ ग्रुप्स हूंदा आहिनि, ठीक आहे। हाणे फिज़िकल क्वांटिटी जा जेका ॿ टाइप्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि? चए थो फिज़िकल क्वांटिटी जा जेके ॿ टाइप्स आहिनि वो फंडामेंटल और बेस क्वांटिटीज़ आहिनि ऐं ड्राइव्ड क्वांटिटीज़ आहिनि, ठीक आहे। ऐं फिज़िकल क्वांटिटीज़ जेके ॿ ग्रुप्स आहिनि, ॿ ग्रुप्स में सभ खां पहिरियों जेको आहे स्केलर क्वांटिटीज़ आहे, ॿिए नंबर ते जेका आहे उहा वेक्टर क्वांटिटीज़ आहे। सभ खां पहिरियों असां जेका आहे फंडामेंटल और बेस क्वांटिटीज़ खे ध्यानु कंदासीं। फंडामेंटल और बेस क्वांटिटीज़ जी डेफिनेशन छा आहे? चए थो क्वांटिटी डू नॉट डिपेंड ऑन अनदर फिज़िकल क्वांटिटी। चए थो अहिड़ी मिक़दार जेका कि ॿिए ॿी मिक़दार जे मथां दारोमदार न रखे, तंहिंखे असीं छा चवंदासीं? फंडामेंटल और बेस क्वांटिटीज़। बेस माना बुनियाद, फंडामेंटल माना बुनियादी। बुनियादी या बुनियादी मिक़दारनि खे असीं चवंदासीं फंडामेंटल और बेस क्वांटिटीज़। इन जूं मिसालूं कहिड़ियूं आहिनि? इन जी मिसाल पहिरीं आहे लेंथ, ॿिए नंबर ते मास, टे नंबर ते टाइम आहे, ठीक आहे। हाणे असां ॿिए नंबर ते जेका ॿियो टाइप जेको खणंदासीं फिज़िकल क्वांटिटीज़ जो उहो आहे ड्राइव्ड क्वांटिटीज़। ऐं ड्राइव्ड क्वांटिटी जी डेफिनेशन छा आहे? चए थो क्वांटिटीज़ डिपेंड ऑन अनदर फिज़िकल क्वांटिटीज़। अहिड़ियूं मिक़दारूं जेके दारोमदार खे ॿिए ॿी मिक़दारनि जे मथां, त उन्हनि खे असीं छा चवंदासीं? ड्राइव्ड क्वांटिटीज़। ऐं ड्राइव्ड क्वांटिटीज़ जूं जेके मिसालूं आहिनि उन्हनि में एरिया, वॉल्यूम, स्पीड, वेलोसिटी ऐं एक्सेलरेशन आहे, ठीक आहे। उन खां बाद में असां हाणे पढ़ी आया आहियूं त फिज़िकल क्वांटिटीज़ जा जेके ॿ टाइप थींदा आहिनि। हिकिड़े टाइप खे चवंदासीं फंडामेंटल और बेस क्वांटिटीज़, ॿिए खे चवंदासीं ड्राइव्ड क्वांटिटीज़। प्यारा ॿारो, फिज़िकल क्वांटिटीज़ जा ॿ ग्रुप्स बि आहिनि। कहिड़ा कहिड़ा? सभ खां पहिरियों ग्रुप आहे स्केलर क्वांटिटीज़, ॿियो ग्रुप आहे वेक्टर क्वांटिटीज़। असां इनखे ग्रुप इन जे करे लिखंदा आहियूं त हिन में बेशुमार मिक़दारूं आहिनि ऐं हिन में बि बेशुमार मिक़दारूं आहिनि। हाणे जेके फिज़िकल क्वांटिटी जेके ॿ ग्रुप आहिनि उन में पहिरियों ग्रुप आहे स्केलर क्वांटिटी। स्केलर क्वांटिटीज़ खे असां चवंदा आहियूं गैर तरफ़ी मिक़दार। कहिड़ी मिक़दार? गैर तरफ़ी मिक़दार। चए थो हीअ जेका गैर तरफ़ी मिक़दार आहे इन जी डेफिनेशन छा आहे? चए थो क्वांटिटीज़ फुली डिस्क्राइब्ड बाय मैग्नीट्यूड, नंबर एंड यूनिट। चए थो अहिड़ियूं मिक़दारूं जेके मुकमल तौर ते ज़ाहिर कयूं वञनि छा सां? मैग्नीट्यूड सां, यानी नंबर सां एंड यूनिट ऐं एके सां। मिसाल तौर 2 मीटर। हाणे हीअ जेको 2 मीटर आहे, 2 जेको आहे ॿारो इहो हिकिड़ो नंबर आहे। छा आहे? नंबर, ठीक आहे। ऐं हीअ जेको आहे इहो छा आहे? यूनिट आहे। हाणे अहिड़ी मिक़दार जेका हिकिड़े नंबर ऐं हिकिड़े एके सां बयानु कई वञे इनखे असीं छा चवंदासीं? स्केलर क्वांटिटीज़, ठीक आहे। जंहिंमें हीअ असांजी छा चइबी? 2 मीटर लेंथ, यानी 2 मीटर लेंथ जेका आहे उहा छा आहे? स्केलर क्वांटिटीज़ आहे। 5 kg अॻियो लिखंदासीं मास, त 5 जेको आहे नंबर आहे, kg जेको आहे छा? उनजो यूनिट आहे। अहिड़ी मिक़दार जंहिंखे असीं हिकु नंबर ऐं हिकु एके में मयर कयूं उनखे असीं छा चवंदासीं? स्केलर क्वांटिटी। 3 नंबर ते आहे 3 सेकेंड। हाणे हीअ 3 सेकेंड छा हूंदो आहे? टाइम। चए थो टाइम हिकु स्केलर क्वांटिटीज़ आहे जंहिंमें 3 जेको आहे नंबर आहे, सेकेंड जेको आहे उनजो पैमाइशी एको आहे, ठीक आहे। हाणे तरफ़ी मिक़दारनि जे बारे में, स्केलर क्वांटिटी जे बारे में असांखे ख़बर पइजी वई त अहिड़ी मिक़दार जंहिंखे ज़ाहिर करण जे लाइ छा हुजे? हिकु नंबर हुजे, गॾोगॾु हिकु यूनिट हुजे, तंहिंखे असीं छा चवंदासीं? स्केलर क्वांटिटीज़ या गैर तरफ़ी मिक़दार। हाणे ॿिए नंबर ते आहिनि वेक्टर क्वांटिटीज़, जंहिंजो मतिलबु आहे तरफ़ी मिक़दार, ठीक आहे। तरफ़ी मिक़दार जी डेफिनेशन छा आहे? क्वांटिटीज़ दैट आर डिस्क्राइब्ड बाय मैग्नीट्यूड, यूनिट एंड डायरेक्शन। अहिड़ी मिक़दार जंहिंखे ज़ाहिर करण जे लाइ असां वटि मैग्नीट्यूड हुजे यानी नंबर हुजे, यूनिट यानी एको हुजे ऐं डायरेक्शन ऐं रुख़ बि ॾेखारियलु हुजे, त उन मिक़दार खे असीं छा चवंदासीं? वेक्टर क्वांटिटीज़। वेक्टर क्वांटिटीज़ जी पहिरीं मिसाल आहे डिस्प्लेसमेंट बराबरि आहे 2 मीटर नॉर्थ, ठीक आहे। हाणे चए थो डिस्प्लेसमेंट बराबरि आहे 2 मीटर नॉर्थ, त पोइ इहो 2 मीटर चए थो 2 जेको आहे छा आहे? मैग्नीट्यूड आहे, मीटर छा आहे? यूनिट आहे, नॉर्थ जेको आहे डायरेक्शन आहे। चए थो डिस्प्लेसमेंट हटाव जेको आहे 2 मीटर ॾखिण ॾांहुं, त इनखे असीं छा चवंदासीं? असां वटि ॿिए नंबर ते जेका मिक़दार आहे वेक्टर क्वांटिटी उहा आहे वेलोसिटी। वेलोसिटी बराबरि आहे 5 मीटर पर सेकेंड अलॉन्ग एक्स एक्सिस। चए थो वेलोसिटी रफ़्तार जेको आहे 5 मीटर फी सेकेंड जेका आहे एक्स एक्सिस ॾांहुं। हाणे हीअ एक्स एक्सिस असांखे छा ॿुधाए थो? डायरेक्शन। 5 मीटर पर सेकेंड असांखे यूनिट ॿुधाए थो
पंज जेको आहे असांखे छा ॿुधाए थो मैग्नीट्यूड। असां वटि आख़िरी जेका वेक्टर क्वांटिटी आहे उहा आहे फोर्स बराबरि आहे 5 न्यूटन डाउनवर्ड डायरेक्शन, 5 न्यूटन डाउनवर्ड डायरेक्शन। हाणे 5 जेको आहे उहो असां वटि छा आहे मैग्नीट्यूड, n छा आहे असां वटि यूनिट आहे ऐं डाउनवर्ड डायरेक्शन जेको आहे छा ॾेखारे थो डायरेक्शन। प्यारा ॿारो अहिड़ी मिक़दार जेका असांखे छा ॿुधाए मैग्नीट्यूड ॿुधाए, गॾोगॾु छा ॿुधाए एको ॿुधाए ऐं गॾोगॾु उनजी तरफ़ या रुख़ ॿुधाए, उनखे असीं छा चवंदासीं वेक्टर क्वांटिटीज़। अॼु असां पढ़ी आया आहियूं तव्हां फिज़िकल क्वांटिटी जो असां वटि 2 टाइप्स थींदा आहिनि, 2 ग्रुप्स थींदा आहिनि। सुभाणे असां लेक्चर में 2 जेके टाइप्स आहिनि, पहिरियां हिनखे पढ़ंदासीं फंडामेंटल और बेस क्वांटिटी ऐं उनजा एका, ॿिए नंबर ते डायरेक्ट क्वांटिटी ऐं उन्हनि जा एका। बाक़ी गैर तरफ़ी मिक़दार ऐं जेके तरफ़ी मिक़दार आहिनि उहे असां फर्स्ट ईयर में मुकमिल तौर ते पढ़ंदासीं। इन्हनि सभिनी फिज़िकल क्वांटिटी, इन्हनि सभिनी टॉपिक खे पढ़ण जे लाइ असां किताब रेफर कंदासीं। तव्हां सिंधी फिज़िक्स जी सिंधी जी किताब तव्हां जेको आहे घुरायो, उनखे पढ़ो ऐं गॾोगॾु इंग्लिश खे बि पढ़ो। सुभाणे ताईं असांखे इजाज़त ॾियो।